जी नाज़रीन, हिन महिल असां बदीन में मौजूद आहियूं ऐं जुड़ाली मौसम आहे। जुड़ाली मौसम में अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बरसाति भरियल आहे, तेज़ हवाऊं बि लॻनि पियूं ऐं थोरी देरि में ई बरसाति अची वेंदी। ही सिंध सुकार जो मंज़र आहे जेको अव्हां ॾिसो पिया ऐं बदीन शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदा असां बदीन शहर ॾांहुं वधी रहिया आहियूं ऐं तेज़ हवाउनि खां पोइ मौसम इंतहाई ख़ुशगवार थी वई आहे। ख़ुशगवार हिन मौसम में सिंध सुकार जे अव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो बदीन जी मौसम खे ऐं ही जेका मौसम आहे, ही जेके मंज़र आहिनि, ही शहर जा मंज़र आहिनि, ही बदीन शहर जा मंज़र आहिनि जितां खां असीं अव्हां सां मुख़ातिब आहियूं। कैमरामैन शबीर सां गॾु अज़हरुद्दीन टालपुर, सिंध सुकार टेलीविज़न नेटवर्क।